दरख़्वास्त में SACP नेब ऐं FBR बाबति शिकायत कई वई आहे, जॾहिं त कानून इंसाफ़ वारी वज़ारत ऐं IB ख़िलाफ़ बि शिकायत कई वई आहे। दरख़्वास्त मूजिब SACP खां चौधरी शुगर मिल्स ऐं शरीफ़ फैमिली ख़िलाफ़ इंक्वायरियुनि जो रिकॉर्ड घुरियो वियो। दरख़्वास्त में JIT जो मौक़िफ़ अख़्तियार कयो त SACP ख़त में शरीफ़ कुटुंब ख़िलाफ़ कॾहिं बि इंक्वायरी थियण खां इनकार कयो। JIT जी दरख़्वास्त मूजिब शाहिद ॿुधायो त SACP शरीफ़ कुटुंब जो इंक्वायरी रिकॉर्ड ॻोल्हण खां रोकियो। दरख़्वास्त में चयो वियो त कानून वारी वज़ारत परदेह में जाच लाइ ख़त जे जवाब में 5 ॾींहं देर कई, जॾहिं त अली अज़ीम खे JIT में शामिल करण जो मक़सदु जाच खे मुतासिर करणु हो। सुप्रीम कोर्ट खे लिखियल दरख़्वास्त मूजिब SACP जे अली अज़ीम चौधरी शुगर मिल्स जी जाच बदल राय ऐं SACP चेयरमैन जे हुकुम ते चौधरी शुगर मिल्स जी जाच जो रिकॉर्ड बदिलायो वियो। दरख़्वास्त मूजिब JIT जे मेंबर बिलाल रसूल जो फेसबुक अकाउंट हैक कयो वियो ऐं IB जी मदद सां बिलाल रसूल जी घरवारी जो फेसबुक अकाउंट बि हैक कयो वियो। IB एहलकार बिलाल रसूल जे घर वेझो चकर हणंदे नज़र आया, जॾहिं त IB एहलकारनि बिलाल रसूल जे मुलाज़िम खे पिणु धमकायो। दरख़्वास्त में चयो वियो त नेब जे IIT मेंबर इरफान नईम मंगी खे 25 अप्रैल ते शोकाज़ नोटिस जारी कया ऐं नेब शोकाज़ नोटिस में इरफान मंगी खे 15 ॾींहंनि अंदरि जवाब ॾियण लाइ चयो आहे। दरख़्वास्त मूजिब FBR शरीफ़ कुटुंब जो रुगो 5 सालनि जो रिकॉर्ड ई ॾिनो ऐं शाहिदनि खे धुनियुनि पारां बयान सेखारिया पिया वञनि। JIT जी दरख़्वास्त में चयो वियो त तारिक शफ़ी खे पेशीअ खां अॻु वज़ीर आज़म हाउस वञण जी हिदायत कई वई ऐं खेसि तारिक शफ़ी खे वज़ीर आज़म हाउस जी हिदायत मूजिब बयान ॾियण लाइ चयो वियो। दरख़्वास्त में ॼाणायो वियो त JIT जे इदारनि सां लिख पढ़ ॼाणी वाणी मीडिया खे जारी कई वेंदी आहे। लिख पढ़ मंज़र ते आणण जो मक़सदु जाच वारे अमल खे तकरारी बणाइणु आहे। दरख़्वास्त मूजिब वज़ीर आज़म खे घुराइण वारो नोटिस विझो हो, पर इतलात वारे वज़ीर मीडिया ते तस्दीक़ कई। JIT जी दरख़्वास्त में ॼाणायो वियो त इतलाउनि खे आम करण सां शाहिदनि जा सिक्योरिटी ख़दशा वधनि था। हिकु मेंबर JIT खे कासाईअ जो दुकान बि सॾियो।